नाज़रीन, सिंध में 12वीं जमात जा इम्तिहान जारी आहिनि। सखर में केमिस्ट्री जो परचो वक़्त खां अॻु ई आउट थी वियो आहे। इन हवाले सां वधीक अपडेट करण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे عنايت भट्टी। जी عنايت, छा सूरत हाल आहे? जी बिल्कुलु सखर बोर्ड जे 12वीं दर्जे सालियान जेके इम्तिहान आहिनि उहे जारी आहिनि ऐं 12वीं दर्जे जो जेको केमिस्ट्री जो पेपर आहे वक़्त खां अॻु आउट थी कॉपी कराईंदड़नि जे हथनि ताईं पहुची वियो आहे ऐं तालीमी बोर्ड जूं जेके दावाऊं आहिनि उहे दूर थींदे नज़र अचनि थियूं। इम्तिहानी सेंटरनि ते जेके शागिर्द मोबाइल फोन ज़रिए सरेआम कॉपी कंदे बि नज़र अचनि पिया असांखे। ऐं मां इहो ॿुधाईंदो हलां त केमिस्ट्री जेको सवालिया जो परचो आहे उहो शुरू थियण खां अॻु में ई शागिर्दनि खे जेको व्हाट्सअप ते जेको आहे पहुची वियो आहे ऐं सोशल मीडिया जो ज़ीनत बणिजी वियो आहे। कॉपी रोकण जी जेके बोर्ड तरफ़ां जेके दावाऊं कयूं वयूं हुयूं उहे सवाइ जेको आहे मीडिया जे पब्लिसिटीअ खां सवाइ कुझु बि साबित न करे सघियूं आहिनि। ऐं न रुॻो सखर में सखर जेके भर पासे में जेके सेंटर क़ाइमु कया विया आहिनि रोड़ी आहे पनो किल में उते बि जेको आहे सो जेको पेपर आहे केमिस्ट्री उहो बि वक़्त खां अॻु आउट थी चुको आहे। जी अपडेट करण जे लाइ तव्हांजी महिरबानी।